गोलारजी जे कारो गुंगड़ो सिमनाले के लगल घारे सबब 10 गोठन में पानी दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबब गोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासर थियल गोठन मां हिकु गोठ जा रहवासी बदीन कराची रोड ते हिकु मदरसे में पनाह वरिती आहे। संदन चवण आहे त असांजे गोठ में 5 खां 7 फुट पानी बीठल आहे, जेको निकाल नाहे कयो वियो। उन ज़मीनूं आहिनि उन में 10 फुट चाड़ वारियुनि ते 6 फुट 5 फुट पर माना सॼी दह में पाणी आहे, मुकमल दह तब आहे। अॼु राति जो असीं पंहिंजी मदद पाण करे हिते पहुता आहियूं। असांजी कंहिं बि वस वारनि असां कुझु बि का बि मदद कोन कई आहे। हिन मदरसे जो जेको आहे मुलऊं तंहिं वीचारे अञा असां सां टेक कई आहे। असांजा बच्चा बीमार, हाणे असीं पंहिंजे बीमारीअ जी करियूं या पंहिंजे पेट गुज़र जी करियूं। हाणे असां त तमामु काफ़ी तंग थी विया आहियूं। असां सां कंहिं बि माली मदद कोन कई आहे। हिन मुतालबो अदा आहे त असांजी बनियूं ॿार सभु कुझु बर्बाद थी विया हलिया। असांजा टड़ा टपड़ उते रहिजी विया। असीं त सिर्फ़ु पंहिंजा बच्चा वठी सिर खणी हिते रुॻो पहुता आहियूं। हिते वेठा आहियूं ऐं चूंडियल नुमाइंदो असां वटि केर बि कोन आयो आहे। असांजा अन्न बन सभु उते रहिजी विया। गोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त संदन गोठ मां पाणी निकाल कयो वञे। गुलाम मुस्तफ़ा मेमण, सिंध टीवी न्यूज़, गोलारची।